प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफा तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। सभ खां पहिरीं मसीही रसूलनि जा कम 2 भाग। प्यार जा फ़ाइदा। तव्हां सूफ़ जे वण खे कीअं सुञाणंदा? ही ॾिसी त उन ते सूफ़ लॻंदा आहिनि। तव्हां लियार जे वण खे कीअं सुञाणंदा? ही ॾिसी त उन ते लियार थिए थो। ऐं तव्हां अखरोट जे वण खे कीअं सुञाणंदा? ही ॾिसी त उन ते अखरोट तो लॻे। असीं वण खे उन जो मेवो ॾिसी सुञाणे सघूं था। सुठो वण सुठो मेवो ॾे थो, ख़राब वण ख़राब मेवो ॾे थो। ऐं तव्हां हिकु मसीह खे कीअं सुञाणंदा? हिकु तमामु ज़रूरी तरीक़ो आहे उन माण्हुनि खे सुञाणण जो जेके यीशु सां तालुक़ रखनि था। 2 दोस्तनि जी ही खूबी शुरूआती मसीहनि में ॾिठी। छा तूं ॾिठो आहे त रूथ हाणे विढ़ंदड़ नाहे रही जीअं अॻे हुई। पहिरीं त हू हमेशह पंहिंजे पाड़ेसरी खिलाफ़ शिकायत कंदी हुई ऐं कावड़ कंदी हुई, पर हाणे हू मदद कंदी आहे ऐं वञी खूह मां पाणी बि भरी अचे थी। मूं पहिरीं कॾहिं बि ॿियनि लाइ अहिड़ो प्यार न ॾिठो आहे। ऐं हमेशह कावड़ में रहण वारो जेक हाणे ओचितो केतिरो सुठो दोस्त बणिजी रहियो आहे। हाणे हू कंहिंखे बदवा बि नथो ॾे। कुझु हफ़्तनि में केतिरो न बदिलजी वियो आहे। ही ज़रूर उन यीशु जे करे थियो हूंदो जंहिं ते हू ईमान रखनि था। हू कीअं ॿियनि सां प्यार कनि था, तूं उन मां ॾिसी सघीं थो त उहे मसीही आहिनि। उहे हर रोज़ दुआ कनि था। मुंहिंजे लाइ ही हैरानी वारी ॻाल्हि आहे तो उन्हनि वटि एतिरो वक़्तु आहे ही करण लाइ, ऐं उहे ख़ुशि बि नज़र अचनि था। हू सुठा दोस्त बि आहिनि। ऐं थोरो सोच, यूसुफ पंहिंजी ॿनी मां हिकु एकड़ विकिणे छॾियो ऐं उन जे बदिले में जेको पैसो मिलियो उहो सभु ॾेई छॾियो। हुन उहो पैसो चर्च जे सरबराह वटि आंदो, जंहिं समूरो पैसो ग़रीबनि में विराए छॾियो। छा हू चरियो थी वियो आहे? उन्हनि मां कुझनि त पंहिंजा घर बि विकिणे छॾिया आहिनि ऐं पंहिंजो सभु कुझु ग़रीबनि खे ॾेई छॾियो आहे। उहे सभु गॾिजी मिली कीअं रही सघनि था? लालच करण जे बजाए ही हिक ॿिए सां विरही रहिया आहिनि। इहे माण्हू बदिलजी विया आहिनि। इहे हिकु ॿिए सां प्यार करण लॻा आहिनि। ॿियनि उहो ॾिठो ऐं हैरान थियण लॻा। मसीहनि जी ज़िंदगी बिल्कुलु अहिड़ी हूंदी आहे जीअं ख़ुदा बाइबल में सेखारियो आहे। पाकरू असांजी ज़िंदगीअ में रुगो चङाई वधाए थो। मोहबत, ख़ुशी, अमन, सबर, महिरबानी, नेकी, ईमानदारी, नरमी ऐं पाण ते काबू करणु। छा तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ा मेवा नज़र अचनि था? मसीह ते ईमान आणियो, हू तव्हांखे बदिलाई छॾींदो। जॾहिं कंहिंजो दिलि बदिलजी वञे थो पोइ हर को उन जे अंदरि हुन जी तब्दीली जा निशान ॾिसी सघे थो। छा माण्हू तव्हां में इहे खूबियूं ॾिसी सघनि था? ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।